वालेकुम नाज़री तव्हां ॾिसी रहिया विन्यूज़ सां मां या गॾु मुस्कान तव्हांखे सेवण खां ख़बर ॾींदा हलूं। असां सां हिन वक़्तु सेवण जो रिपोर्टर मौजूदु आहे। उन्हनि खां पुछंदासीं छा तफ़सील आहिनि। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि? जी सर, वॾी महिरबानी। जीअं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त एशिया जी वॾे में वॾी मंचर ढंढ जंहिं मां पाणी निकाल इरीगेशन जी न हली सबबि पाणी निकाल करण ख़िलाफ़ु अॼु मोहाणा मंचर ढंढ जा मोहाणा वॾे अंग सां गॾिजी रोडनि ते निकिरी आया, जिन मंचर बंद ते धरणो हणी सख़्तु इhtjaj कयो, जंहिं दौरान सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। वधीक मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उते जे मंचर बचायो इताद जे चेयरमैन मौला बख्श मल्ला, फैज़ मोहम्मद मल्ला, मोहम्मद आलम मल्ला, खान मोहम्मद मल्ला, अब्दुल करीम मल्ला, बशीर अहमद मल्ला ऐं ॿियनि दाईंदे इहो चयो त मंचर अॻु में ई तबाह लॻी पई आहे। मथां वरी आबपाशी खाते पारां मंचर ढंढ मां मिठो पाणी निकाल कयो पियो वञे, जंहिंजे करे पाणीअ जी सतह 12 फुटनि खां घटिजी 8 फुट थी वई आहे। आबपाशी वारा बोर्ड जो बहानो बणाए मंचर जी सतह 6 फुट ॿियारणु चाहिनि था। हिननि वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहो चयो त 6 फुट मंचर जी सलट आहे, जेकॾहिं 3 फुट पाणी बचंदो त मच्छी न मिली सघंदी। हिननि चयो त पाणी सतह में लाथ सबबि मच्छी मरणु बंदि थी वई आहे ऐं हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। वधीक हिननि इहो चयो त फिशरीज़ खाते मंचर में अप्रैल महीने में 1 करोड़ अप्रैल महीने में ॿिज जो 1 करोड़ विझण जो ऐलान कयो, पर मंचर में पाणी न हुजण सबबि बेजारो बि मुलतवी कयो वियो आहे। जॾहिं त ॿियनि ढंढनि में किंज ढंढ ऐं ॿियनि ढंढनि में इहो करोड़ जो ॿिज विधो वियो आहे, असांजे मंचर ढंढ जी पाणी जी सतह जे करे इहो करोड़ ॿिज बि मुलतवी कयो आहे। वधीक हिननि इहो चयो आहे त मंचर में 20 फुट पाणी बर्दाश्त करण जी सघ आहे, जॾहिं त बंद जी ऊचाई 28 खां 31 फुट आहे, जॾहिं त 150 RDs ताईं पैचिंग पिणु थियल आहे। मोहाणनि खे तबाह करण लाइ मंचर खे सुकाए पियो। वधीक हिननि इहो बि चयो त MNAV ड्रेन मां ज़हरीलो पाणी अची रहियो आहे, जेकॾहिं मंचर मां मिठे पाणीअ जो निकाल ऐं MNAV ड्रेन ज़रिए ज़हरीली पाणीअ जी आमद जो सिलसिलो जारी रहियो त इहा ढंढ नाले मात्र मच्छी बि मरी वेंदी। वधीक हिननि इहो बि चयो त असां वटि सिहत, तालीम, पीअण जो पाणी ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं पिणु अणिलभ आहिनि। ताज़ो इंक्रोचमेंट जी आड़ में असांजा दुकान ॾाठा विया, हाणे पाणीअ खां बि महरूम कयो पियो वञे। असां ग़रीबनि जी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। वधीक हिननि मुज़ाहिरनि माण्हुनि वज़ीर अला सिंध ऐं इरीगेशन मिनिस्टर ऐं ॿिए वस वारनि खां इहा अपील कई आहे त 2 वेला पेट खाइण लाइ परेशान आहियूं। हिननि वधीक सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे पिणु इहो चयो आहे, अपील कई आहे त महिरबानी करे मंचर मां पाणी निकाल करण जो सिलसिलो बंदि कनि, न त असां हज़ारे माण्हुनि जो मुआशी क़त्लेआम थी वेंदो, जेको मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। ॿी सूरत में असीं इंडस हाईवे ब्लॉक कंदासीं। जी निज़ाम, वॾी महिरबानी सेवण खां अवां अपडेट कई। मंचर जो पानी बंद करो, मंचर जो पानी, मंचर में नाइंसाफी बंद करो।